अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। असल में शुरू में हिते असांजी यंगस्टर जी डिमांड हुई त मोरो में लाइब्रेरी ठाही वञे। तव्हांखे ख़बर आहे लाइब्रेरी ठाहिण में थोड़ियूं मुश्किलातूं आयूं। पहिरियां त मूं हिननि खे ऑफर कयो त कॉलेज जी लाइब्रेरी आहे असां शाम जो खोले था छॾियूं। सभिनी चयो उन वक़्त में DC साहब और बिलाल साहब चई ठीकु आहे इहो कयूं था। त अचानक ई करोना वारो माहौल थी वियो। हाणे करोना क्राइसिस अञा त हलनि पिया पर हाणे कुझु न कुझु रिलैक्सेशन थी आहे त असां सोचियो त हाणे मोरे वारनि जे लाइ इमीडिएटली छा कयूं। SDM साहब DC साहब वेठासीं, मां बि गॾु हुउमि। चवनि फ़िलहाल भला स्ट्रीट लाइब्रेरी खोलियूं त इहो बेस्ट आहे। हिकिड़ी शुरूआति त थी वञे। स्ट्रीट लाइब्रेरी लाइ सभ खां पहिरियों मसइलो अचे पियो बुक्स जो। असां हिकिड़ी मीटिंग घुराई जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जा हेड्स हुआ, मां बि हुउमि, SDM साहब बि हो। एक्चुअल उहा मीटिंग असांजी सिर्फ़ु बुक्स लाइ हुई। उते मूं चयो हाणे बुक्स जो जेसि ताईं मसइलो आहे त माना स्ट्रीट लाइब्रेरी लाइ तव्हांखे मां बुक्स जेको आहे डोनेट कयां थो पंहिंजे तरफ़ां, कॉलेज जे तरफ़ां। हींअर माशाल्लाह हिन लाइब्रेरी में तक़रीबन 1000 किताब असांजा डिग्री कॉलेज मोरो जा आहिनि। उते कचहरी जे दौरान चवंदे छो न भला असां हिकिड़ो 10 तारीख़ ते वर्ल्ड साइंस डे आहे त असां साइंस डे मल्हायूं। एग्री थिया। उते मसइलो पियो अचे भई SOP जो मसइलो ईंदो। SDM साहब चयो त हाणे भला DC साहब सां परमिशन वठूं। परमिशन मिली, पोइ हिकिड़ी इनकरेजमेंट मिली असांखे इंतिज़ामिया जे तरफ़ां। पोइ साइंस डे खे असां वठी वियासीं एजुकेशनल गाला ॾांहुं। माना हूअं हिकिड़े ॾींहं जो प्रोग्राम हो, पोइ 2 ॾींहं जो प्रोग्राम थियो। हाणे तव्हां ॾिठो त ॾाढो सुठो प्रोग्राम थी वियो। सभिनी प्राइवेट थोरे गवर्नमेंट स्कूल्स कॉलेजिस पार्टिसिपेट कयो। शहरनि खे बि हिकिड़ो मौक़ो मिलियो हिकिड़ी भुट बुसट जे माहौल खां निकिरी करे हिकिड़ी इंटरटेनमेंट थी ऐं माण्हुनि खे मुख़्तलिफ़ साइंसी तजुर्बनि जे बारे में, पंहिंजी सक़ाफ़त जे बारे में बि ॼाण मिली। ऐं इंशाअल्लाह ताला हीउ सिलसिलो असां जारी रखंदासीं। हीअ ईअं सम्झो त हिकिड़ी शुरूआति हुई। हाणे अॻिते हींअर असांजो आहे त जेके बि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे, सिंधी अदबी संगत आहे, या जेके बि एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि, उहे सभु गॾिजी वेही असां हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन ठाहियूं पिया। उन ऑर्गनाइज़ेशन माना मोरे जी भलाई लाइ, मोरे जे इन्वायरमेंट लाइ असां इंशाअल्लाह कमु कंदासीं। हाणे हिकिड़ो दिसंबर में कल्चरल डे पियो अचे, इंशाअल्लाह उहो बि मल्हाईंदासीं। उन खां पोइ जनवरी में असां प्लान पिया कयूं त जीअं हीअ असांजो एजुकेशनल गाला थियो आहे, हीअं हिकिड़ो स्पोर्ट्स गाला कयूं। तव्हां दुआ कयो।